नाज़िन टंडोलायर शहर भरपासे में भेरो ॿीहर तेज़ वसकारे सबब हेठाई वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त सुबुह खां वठी वक़्फ़े सां बरसाती सिलसिलो बि जारी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, इन हवाले सां अपडेट कजो। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टंडोलायर में हिकु हफ़्तो पहिरीं बरसाति पवंदड़ जेको उहो अॻई पंहिंजी तबाही मचाए छॾी हुई ऐं वरी कुदरत वारे जे तरफ़ां अॼु खां वठी सुबुह खां बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे। हींअर टंडोलायर जे इलाइक़ो झंडोमरी आहे, उनजे आस पास तेज़ वसकारे पवण सबबि हेठाई वारे इलाइक़नि में पाणी बीहजी हलियो आहे ऐं बिजलीअ जो निज़ाम बि धरम भरम आहे। जॾहिं त तालके झंडेमरी ऐं तालके चंबड़ जा कुझु इलाइक़ा आहिनि जेके अञा बि ज़ेरे आब आहिनि ऐं उन्हनि में पाणी जेको आहे सो ढंढ जे मिसल ॾिसिजी रहियो आहे ऐं पाणी न निकाल थी सघियो आहे। वरी कुदरत जे तरफ़ां इहे वक़्फ़े सां पवंदड़ बरसाति वेतर माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे। जॾहिं त अञा पाणी नेकाल जे हवाले सां के बि अहिड़ा क़दम न खयां विया आहिनि। शहर टंडोलायर खां सवाइ ॿहिराड़ी जे इलाइक़नि में तक़रीबन पाणी जेको बीठो आहे, चूंडियल नुमाइंदनि पारां दौरा त कया विया आहिनि पर पाणी निकाल लाइ के बि जोगा क़दम न खयां विया आहिनि, जंहिंजे करे माण्हू वेतर सख़्तु परेशान आहिनि। नसीर शाह जी महिरबानी।